सौगात आया सेव द लाइफ फाउंडेशन जेका असांखे प्रोग्राम में शामिल करे इज़त मेहमान ॾिनी आहे मुंहिंजे डिप्टी कमिश्नर साहब नदीम साहब खे हिनजे पीए रफ़ी साहब रसूल बादशाह रिजलाल साहब वक़्त साहब असां वञा थोरा हाणे सिर्फ़ लाइफ फाउंडेशन सां हिन प्लेटफॉर्म सां हिकिड़ो मैसेज क्लियर वो मैसेज क्यों आए गवर्नमेंट ऑफ सिंध and Sindh government की administration का head of the administration of the state यो मैसेज क्लियर है कि जेका भी NGO कम कनि पिया गवर्नमेंट इन सिंध and उनकी एडमिनिस्ट्रेशन ये लाभ वो सारा चैलेंज है वो सारा फार्म में लिया and I'm focused on चई सघां थो कि या मुंहिंजी डिस्ट्रिक्ट उमरकोट या मुंहिंजी डिस्ट्रिक्ट उमरकोट जे अंदरि हाणे घटि में घटि 64 साल सां डिप्टी कमिश्नर नदीम साहब कंटिन्यूस हिते विराजमान आहिनि तव्हां पाण सभु फील कयो हूंदो कि कंहिं बि NGO खे जेका जेन्युइन कम माण्हुनि जे लाइ करण जे लाइ तयारु आहे एनकरेजमेंट मुंहिंजी डिप्टी कमिश्नर ऑफिस सां हिकिड़ो अचे मिली हिन खां का बि शिकायत तव्हांखे न मिले असां बि चाहियूं था गवर्नमेंट ऑफ सिंध इज द सेम विजन नारी हिकु सपोर्ट बनती है and non-government organizations असां जा पाप जिला so we welcome them by our heart number one ॿी ॻाल्हि सेव द लाइफ फाउंडेशन जेका अॼु डिसेबल्स जे लाइ व्हील चेयर्स खे जेका जो रखियो आहे हिननि पंहिंजी सोच सेव द लाइफ फाउंडेशन जी सोच सां हिसाब कयो आहे उम्मीद ऐं वठंदो कि अहिड़ा ॿिया बि योग आहिनि जेका डिसेबल आहे या असांजी सोसाइटी जे अंदरि कमज़ोर तबिको आहे या साॻी में सेव द लाइफ जे असूल सां कमु कंदो असां हवाले सां गॾु आहियूं का बि किथे बि का कमी पेशी हुजे का बि ॻाल्हि हुजे गवर्नमेंट ऑफ सिंध जेका असां वेठा आहियूं डिप्टी कमिश्नर असां